जुड़ियूं आहिनि, केतिरियूं जेको औरतूं हितां जूं बेवा थियूं हूंदियूं। मां इहो सोचां पई त उहे न्याणियूं उन्हनि जे दिलनि ते छा गुज़रंदी हूंदी जेके पंहिंजे वालदेन जो मुंहुं नथियूं ॾिसी सघनि हिनमहिल। त हिननि खे ॿुॾी मरणु घुरिजे पीपल्स पार्टी खे त हीअ छा था कनि पिया। हिननि खे सीएम मुराद अली शाह, अनिल कपूर हर शइ ते नोटिस वठे थो, बाक़ी हिननि खे सिंधियुनि जो सूर नथो नज़र अचे। ही तमामु वॾो हिननि सां नाइंसाफ़ी थी आहे। ही जॾहिं भुटे जे नाले ते वोट था वठनि था, असांखे सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थी करे हिननि खे सम्झणो पवंदो। ही भुटे जे नाले ते वोट वठनि था। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो छा मंशूर हुयो? हू कानूनी आइनी तरीक़े सां सरदारी निज़ाम जो ख़ात्मो करणु चाहे पियो, करे चुको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी जेका स्ट्रगल हुई। पर ही भुट्टे जे नाले ते वोट बि वठनि था। असां एतिरा बेवकूफ़ न आहियूं, असां पढ़ियल लिखियल आहियूं। असां हिननि खे रिजेक्ट कयूं था। असांखे घुर्जे ज़ाहिरा तहमल रोडनि ते वेठा हो, असांखे सिर्फ़ मुज़म्मत न करणु घुर्जे। हिते जेके मौजूद आहिनि उहे त जस्ट लहनि ई लहनि, पर जेके सिंध में पंहिंजे जेके मुंहिंजा सिंधी भाइर हुजनि या जेके ॿियुनि कम्यूनिटीज़ जा बि आहिनि, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदमि त हिते पहुचनि। हिते ॾिसो त असां सां एतिरो ज़ुल्म आहे ऐं असां हिकिड़ो ई जेको असां गुज़ारिश कंदासीं, सुप्रीम कोर्ट में असांजो ज़ाहिर आहे, असांखे उमेद आहे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान में असांजी उमेद आहे। हिते जेके बि पढ़ियल लिखियल नौजवान वेठा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त तव्हां सभई ॿिनि अखरनि जो हिकिड़ो लेटर लिखो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे। आईजी सिंध में गैरत न आहे, आईजी सिंध हिननि जो दलाल आहे, आईजी सिंध हिननि खे कुझु बि नथो करे सघे। तव्हां ताज़ो वाकियो ॾिठो मुंहिंजे घर में, हिननि जेको आहे MP बुरहान चांडियो हुजे या सरदार चांडियो हुजे या जेको बि हुजे, उन्हनि ते मथे ते हथु कंहिंजो आहे? आसिफ अली ज़रदारी जो आहे, फरियाल तालपुर जो आहे, जेका हिननि जी अधी वेठी आहे। पर ही अफ़सोस जहिड़ो वाकियो थियो त हिननि जी FIR नथी वठी वञे, जेको असांजो आइनी असांजो हक़ आहे। फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट ते तव्हां वठो न। बिलावल ज़रदारी जो मूं मौक़िफ़ ॿुधो, हिन ते हू चए थो त शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन कयो। तव्हां ॿुॾी मरो, हिते लाश पिया आहिनि, शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन कयो। तव्हां फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट वठो, उन खां पोइ तव्हां इन्वेस्टिगेशन करायो। तव्हां रिपोर्ट नथा वठो, आइनी जेको हक़ आहे उहो असांखे नथो ॾिनो वञे। त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे असां गुज़ारिश कंदासीं त हिननि खे लगाम ॾिनो वञे। हितां जे वॾेरनि खे ड्रिजनि उन्हनि ॾींहंनि खां, हे सभु वेठा आहिनि अॼु रोडनि ते। असां हाणे मुज़म्मत न कंदासीं, असां हिन जेको आहे निज़ाम जी मरम्मत करण लाइ निकिता आहियूं, असां मज़ामत करण जे लाइ निकिता आहियूं। असां तव्हांजो हाणे मज़ीद बर्दाश्त न कंदासीं। मुराद अली शाह साहिब कन खोले ॿुध, अलाह जी ज़ात हिननि मज़लूमनि सां गॾु आहे। टिजो हिननि आहुनि दाउनि खां, हिननि ज़मीननि जे टुकड़नि तां तव्हां विढ़ो था हिननि सिंध जी आवाम सां। तव्हां उहो कयो जो सुभाणे ज़मीन तव्हांखे जॻह ॾे। हिनमहिल आसमान फाटे थो, हिनमहिल ज़मीन फाटे थी। हिनमहिल तव्हां ॾिसो त हिते असांजे सिंध जे माण्हुनि जूं लाशूं पयूं आहिनि। असां केतिरा ज़ुल्म सितम बर्दाश्त कयूं, असां केतिरा अञा लाश खणूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे ॿुधाए अञा